अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए जे ड्रामे महाराज अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। तो मुकमल वीडियो ॾिसंदा आहियो, बेहतरीन अपडेट आहे ऐं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते भी क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो वञा त सिकंदर जी ग़लतियुनि जे करे फ़रीद हमदानी जेको आहे त इस्पताल में दाख़िल थियो आहे। हुनखे दिलि जो अटैक थियो दोस्तों ऐं हुनजी जेका तबियत बहितर थी वई ऐं हू पंहिंजी ज़िंदगीअ में ई फ़ैसिलो करणु पियो चाहे त जेको आहे त मां तव्हांजी जेका औलाद आहे मुंहिंजी त हुनखे पंहिंजी मिल्कियत में जेको आहे विराए करे हिसा करे ॾियां। तंहिं ते माना जेको आहे त हमज़ा एतिराज़ु कयो त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में इहो कमु न कयो त बहितरु आहे। पर दोस्तों सिकंदर खे इहा ॻाल्हि ॾाढी पसंदि आई ऐं हू चवणु लॻो त ठीकु आहे, जेको तव्हां कयो था इहो बहितरु आहे। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकंदर जी माउ हुनखे चवंदी त तव्हांजो पीउ आहे, तव्हांखे जेको कुझु चए थो सही थो चए, त हू सिकंदर चवंदो त कुझु बि सही नथो चए, हू सिर्फ़ु पंहिंजो अलीज़ो जो पासो थो वठे ऐं हमज़ा हुन जूं ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे जेको अची वेंदो ऐं जेको आहे त पाण में भाइरनि जी जेका हिक ॿिए सां तलख़ कलामी थींदी ऐं जेको आहे त हिक ॿिए सां ॾंद झक ॾींदा दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त नेक्स्ट एपिसोड में इहा बि अलीज़ा हिन सां गेम खेॾण वारी आहे दोस्तों। त का माना मुबारकबाद मोकिलींदी हिन ॾे ऐं सिकंदर ॾे ऐं नालो जेको अनुषा जो हूंदो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उहो लेटर जेको सिकंदर ॾिसी ऐं नालो पढ़ी करे ऐं परेशान थी वेंदो ऐं जेको त हुनखे पंहिंजे घर जा भाती पुछा कंदा ऐं चवंदा त अनुषा केरु हुई आख़िर जो तूं माना एतिरो छिरकी थो। ऐं हुनजो लेटर जीअं ई आयो आहे त तुंहिंजो माना ॿई पेर ज़मीन खां निकिरी विया आहिनि दोस्तों। ऐं अलीज़ो जेका नेक्स्ट एपिसोड में इहो बि चवंदी पंहिंजे मुंहं सां त दोस्तों त जेको सिकंदर सां जी गेम खेॾां थी, अञा बि सिकंदर खे अहिड़ा माना अज़ाब ॾींदसि ईज़ाब ॾींदसि जो सिकंदर जेको आहे त जेको आहे तंग थी करे ऐं ख़ुदिकशी करण जहिड़ो थी वेंदो। बाक़ी मां हुनखे पंहिंजे हथनि सां करे बि न मारींदसि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनखे जेको आहे त अज़ियतूं ॾींदी अलीज़ो जेको आहे त ॿियो कुझु बि न कंदी ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिकंदर सां जेका गेम खेॾंदी ईंदी ऐं हुनखे जेको आहे ख़बर बि न पवंदी त हीअ गेम मूंसां करे केरु थो। सभिनि जो भरोसो हासिलु कंदे कंदे सिकंदर सां ॾाढो बुरो असरु कंदी दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि रखिजो।